बेटन ते शेर अॾण वफ़ाक़ पारां सिंध जी वेदत ते हमिलो आहे। जेको ऑर्डिनेंस ठहियल आहे, जेको पंहिंजो मुद्दो पूरो करे चुको आहे, उहो ऑर्डिनेंस बि जेको आहे सो गैर आइनी आहे। जेकॾहिं इन्हनि बेटनि ते शेर ठहनि था, 25 लख माहीगीर जेके आहिनि पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल थी वेंदा। इन्हनि आसार क़दीमा खे बचाइण जी ज़रूरत आहे, न कि इनखे जेको आहे सो तबाह करण जी। पीपल्स पार्टी खे जहिड़े तरीक़े सां रोल हिन में अदा करणु खपे उहो अदा न कयो आहे। जॾहिं तहरीक शुरू थी, उनजे प्रेशर जे करे जेको आहे सो वरी पीपल्स पार्टी फेक थी। सिंध हुकूमत चए हिते असीं शहर ठाहे, हिते असीं समूरा सिंधी आबाद कंदासीं, तॾहिं बि शहर क़बूल न आहे। इहो वाज़े जेको आहे सो मौक़िफ़ कॉमर्स पार्टियुनि खे बि करणो पवंदो। पीपल्स पार्टी खे आउं सम्झां थो बिल्कुलु क्लियर थियणो पवंदो। उनखे चवणो पवंदो हे बेट जेके आहिनि इहे माइग्रन जी मलकियत आहिनि, सिंध जे अवाम जी मलकियत आहिनि, सिंध जी मलकियत आहिनि। कंक्रीट बिल्डिंग खड़ी करण सां तरक़ी न थींदी आहे। हिते किथे बि जेको आहे सो इंसाननि जी तरक़ी नज़र नथी अचे। बेटनि ते शेर अड़ण तरक़ी न आहे, इहा तबाही ऐं बर्बादी आहे। सिंध जे कोस्टल एरिया में जेके बेट आहिनि, उहो बुनियादी तौरु जेको आहे उहो उन्हनि खे समुंड न ठाहियो आहे। इहे सिंधु दरिया पंहिंजे सिल्ट सां हिननि बेटनि खे तख़लीक़ कयो आहे ऐं इन सिंध जे कोस्टल एरिया में 300 खां मथे नंढा वॾा बेट आहिनि। इहे बुनियादी तौरु जेको आहे सो माइग्रन जा फिशिंग ग्राउंड्स आहिनि, रोज़ी जा प्याला आहिनि। इहे बेट जेके आहिनि उहे क्रीक्स ते जेको आहे सो क़ाइमु आहिनि ऐं उहे क्रीक्स बि जेको आहे सो मच्छी जूं नर्सरियूं आहिनि, फिशिंग ग्राउंड्स आहिनि। इन क्रीक्स में माहीगीर मच्छी मारींदा आहिनि ऐं बेटनि ते जेको आहे सो बि वॾी आबादी जेको आहे सो हिते रहे थी। ऐं केटी बंदर खां वठी शाह बंदर ताईं जेको आहे सो इन्हनि बेटनि ते माहीगीरनि जा ॻोठ क़ाइमु आहिनि। इहो समूरा बेट जेके आहिनि इंडस डेल्टा जो हिसो आहिनि, इंडस डेल्टा जो पार्ट आहिनि। जेकॾहिं इन्हनि बेटनि ते शेर ठहनि था, माना डिंगीअ बुंडाड़ खां वठी पंहिंजो वाड़ी क्रीक ताईं जेके बेट आहिनि उन्हनि ताईं जेकॾहिं शेर ठहनि था त 25 लख माहीगीर जेके आहिनि उहे पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल थी वेंदा। ॾिसो, हे बेट रुगो मिटी जा ढेर न आहिनि, इहे माहीगीरनि जा जेको आहे वे ऑफ लाइफ बि शुमार कया था वञनि। इहे माहीगीरनि जो कल्चर बि आहे, छो त हिननि बेटनि ते माहीगीर रहनि बि था, आबादियूं बि आहिनि, इन्हनि जा फिशिंग ग्राउंड्स बि आहिनि, इन्हनि जी गुज़रगांव बि आहिनि। इन्हनि ते तारीख़ी माग मकान हुआ जेके अॼु जेको आहे सो खंडरात में तब्दील थी विया आहिनि। इन्हनि आसार क़दीमा खे बचाइण जी ज़रूरत आहे, न कि इनखे जेको आहे सो तबाह करण जी। इन सां गॾु हिननि बेटनि सां माइग्रन लखे माइग्रन जो रोज़गार त जुड़ियल आहे, पर उन सां गॾु उन जा जेको आहे सो हिकिड़ो कल्चर बि जुड़ियल आहे। ऐं इन्हनि बेटनि ते मुख़्तलिफ़ जेको आहे सो दरगाहूं आहिनि। उन्हनि दरगाहनि ते जेको आहे सो माइग्रन जा मेला लॻंदा आहिनि। जेकॾहिं इन्हनि ते शेर ठहिया, इन्हनि बेटनि ते इन जज़ीरनि ते शेर ठहिया त जेको आहे सो 25 लख माहीगीर त पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल बि थींदा, पंहिंजे कल्चर मां बेदख़ल थींदा, पंहिंजे हेरिटेज मां बेदख़ल थींदा, पंहिंजे गुज़रगाहनि मां जेको आहे सो बेदख़ल थींदा। मैंग्रोव जा जंगलात जेके आहिनि उहे तबाह थी वेंदा। हे बेट जेके आहिनि उहे डेल्टा जो बि पार्ट आहिनि ऐं डेल्टा जी पूरी जेको माहौलियात जेकी आहे उहा तबाह थी वेंदी। ऐं हिन बेटनि ते शेर अॾण जे करे पूरी सामूंडी जेकी माहौलियात आहे, पूरी जेको आहे सो हुनजो जेको इको सिस्टम आहे उहो सॼो जेको आहे सो धरम भरम थी वेंदो। आउं ई सम्झां थो त हिननि बेटनि ते शेर अॾण वफ़ाक़ जे पारां जेको आहे सिंध जी वेदत ते हमिलो आहे, सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी ते जेको आहे सो हमिलो आहे, 25 लख माहीगीरनि जे रोज़गार ते हमिलो आहे ऐं असांजे हिन हेरिटेज ते जेको हमिलो आहे ऐं इंडस डेल्टा जी माहौलियात ते जेको आहे सो वफ़ाक़ जो जेको आहे सो हमिलो आहे। इन करे ही वफ़ाक़ जेको आहे इहो पूरे इन समुंड ते सिंध जी समुंड ते सिंध जे बेटनि ते वालार करणु थो चाहे ऐं माहीगीरनि खे पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल करणु थो चाहे। हिन जो सॼो इहो अमल जेको आहे उहो गैर आइनी आहे। जेको ऑर्डिनेंस ठहियल आहे, जेको पंहिंजो मुद्दो पूरो करे चुको आहे, उहो ऑर्डिनेंस बि जेको आहे सो गैर आइनी आहे। जेकॾहिं हिन बेटनि ते वफ़ाक़ वालार करे त शेर अॾे थो त इन जो सॼो जेको मैनेजमेंट जेको आहे, सॼो जेको इंतिज़ामु आहे उहो सूबे जे हवाले न हूंदो,
उहो जेको आहे सो सिधो ऐं एरिया सूबे सिंध जो आहे, पर हुनजे सॼो मैनेजमेंट जेको आहे वफ़ाक़ जे तरफ़ हलियो वेंदो। हिते न जेको आहे सो को थाणो, सिंध जो को थाणो नथो जेको आहे सो हुन ते पंहिंजो इंतिज़ाम हलाए सघे, ऐं ना ई जेको आहे सो सिंध हुकूमत जेकी आहे उनजो बि जेको आहे सो कंहिं क़िस्म जो इंतिज़ाम न हूंदो। सॼो जेको आहे सो इहो जेको पीडिया ठहियलु आहे उन पीडिया जे तहत जेको आहे सो समूरो इंतिज़ाम जेको आहे सो हलाए वेंदो। इन करे जेको आहे सो ॿेटनि ते शेयर अॾण जो जेको मनसूबो आहे उहो को अॼुकल्ह जो न आहे। इहे वालार जेके आहे, इहे वफ़ाक़ जेके वालार आहे उहो अॼुकल्ह जी न आहे। उहो 2000 खां मुशरफ जे दौर में इन जी शुरूआति थी आहे। पहिरीं जेके बि माज़ी में उहो ॿिनि ॿेटनि ते शेयर अॾण जो प्लान हो। हाणे इमरान ख़ान त अञा वधीक ख़तरनाक तरीक़े सां जेको आहे सो इन ॿेरनि ते इन ॿेटनि ते वालार कई आहे। उहो जेको आहे सिंध जे समूरनि ॿेटनि ते वालार करे हिते जेको आहे सो शेयर अॾण था चाहिनि, जंहिंजी जेको आहे सो शुरूआति जेकी आहे उहो हिन ॿिनि ॿेटनि ॾिंगी ऐं बुंडाड़ खां जेको आहे सो कंदा। चवनि था भई इहा तरक़ी आहे, असांखे तरक़ी करणी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान बि रोज़ु जेको आहे सो वेठो इहो बयानु ॾिए त असीं कहिड़े बि हवाले सां तरक़ी कंदासीं, तरक़ी त हथु न खणंदासीं। मुल्क जो जेको सदर आहे उहो बि जेको आहे सो इन क़िस्म जी ॻाल्हि थो करे। पहिरीं त जेको आहे सो इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे त छा हीअ तरक़ी आहे या न आहे। तरक़ी चइजे छा खे थो? तरक़ी जेकी आहे उहो कंक्रीट बिल्डिंग खड़ी करण सां जेको आहे सो तरक़ी न थींदी आहे। तरक़ी उनखे चइबो आहे जंहिंमें ह्यूमन डेवलपमेंट हुजे, जंहिंमें इंसाननि जी तरक़ी हुजे। हिते किथे बि जेको आहे सो इंसाननि जी तरक़ी नज़र नथी अचे, हिते किथे बि जेको आहे सो ह्यूमन डेवलपमेंट नज़र नथी अचे। इन करे हिन जे पोयां जेको आहे सो हिकिड़ी माफ़िया आहे, इंटरनेशनल माफ़िया आहे। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ जेको आहे उहो तमामु घणो मुबहम आहे। उन्हनि त पहिरीं जेको आहे सो जेको लेटर वफ़ाक़ लिखियो हो सिंध गवर्नमेंट खे, उनजो जेको उन जवाबु ॾिनो उहो उन रज़ामंदी में जवाबु ॾिनो हुओ। पर उन में जेको आहे लिखियो हिकिड़ो जुमिलो लिखियलु ज़रूरु हो त भई जेको आहे सो तरक़ी भले थियणु घुरिजे, पर जेको आहे उते जेके मक़ामी माण्हू जेके उन शयुनि सां वाबस्ता आहिनि उहो डिस्टर्ब न थियनि। उहो इन क़िस्म जो हिकिड़ो जवाबु हो। उहो NOC उनखे आउं न चवंदुसि न टेक्निकल तरीक़े सां। बहरहाल पोइ जेको आहे सो इहो सॼो अमल जेको आहे उहो हिकिड़ो राज़दारी में कयो वियो। वफ़ाक़ जेको कयो, हीअ जेकी पीडा ठाही, पोइ ऑर्डिनेंस, इहे सभु शयूं जेको आहे लिख छिप में जेको आहे सो शयूं अची वियूं। जेको गैर इहो समूरो कमु जेको आहे उहो उन्हनि जो गैर आइनी आहे। 0 नॉटिकल माइल खां वठी 12 नॉटिकल माइल जेको आहे उहो समुंड जेको आहे उहो सूबाई हुकूमत खे ई इख़्तियारात उते मैनेजमेंट जेको आहे सो हलाए सघे। उनजे कस्टोडियन आहे, संभालींदड़ आहे। बाक़ी हिन ॿेटनि जा मालिक ऐं वारस जेके आहिनि उहो हिन सिंध जे कोस्टल एरिया जा 25 लख माहीगीर आहिनि। त अच्छा, ॿिया जेके ॿेट आहिनि उहो 0 नॉटिकल माइल खां वठी 3 नॉटिकल माइल जे अंदरि अचनि था। इन करे वफ़ाक़ जे हुदूद में जेको आहे सो ॿेट आहिनि ई कोन। इन करे ही जेको ऑर्डिनेंस ठही वियो आहे, पीडा ठही वियो आहे, उहो गैर आइनी आहे। हाणे ऑर्डिनेंस मुदो पूरो करे चुको आहे, उनजे बावजूदि बि जेको आहे सो वफ़ाक़ अञा होड ते क़ाइमु आहे। ऐं हाणे उन्हनि खे एक्सटेंड करिणो आहे। उन एक्सटेंशन जे लाइ जेको आहे उन्हनि खे वरी असेंबली में अचिणो पवंदो। उतां जेको आहे उनखे करारदाद मंज़ूरु करणी पवंदी, तॾहिं जेको आहे उहो बि 20 ॾींहंनि जो थींदो। पर मुस्तक़िल जेको आहे ऑर्डिनेंस, हीअ जेको जेके अथॉरिटी जेको ठाहिण जे लाइ बाक़ाइदा पार्लियामेंट में पेश थींदो। पार्लियामेंट उनजी मंज़ूरी ॾींदी, पोइ जेको आहे कैबिनेट उनजी मंज़ूरी, तॾहिं जेको आहे वञी पीडा हीअ जेको अथॉरिटी आहे उहो बाक़ाइदा ठहंदी। इन करे वफ़ाक़ खे इन ॻाल्हि जो जेको आहे सो हिकिड़ो आहे ख़दशो त असीं जॾहिं असेंबली में आणींदासीं त हिन जी वॾी मुखालिफ़ थींदी ऐं इहो रोल जो शिकार थींदो। इन सॼो जेको अमल कयो उहो लिख छप में कयो ऐं गैर आइनी जेको आहे सो कयो। हाणे पीपल्स पार्टी खे जहिड़े तरीक़े सां रोल हिन में अदा करणु खपे उहो अदा न कयो आहे। शुरू में इन्हनि जे पीपल्स पार्टी जे लीडरनि जेको आहे सो सवाइ इस्माइल राव जेको आहे सो हुनजे ख़िलाफ़ु बयानु ॾिनो, ॿियनि जेको आहे सो वरी हिन जे हिमायत में बयानु ॾिनो। पोइ जॾहिं तहरीक शुरू थी त
त उनजे प्रेशर जे करे जेको आहे सो वरी पीपल्स पार्टी बेक थी। उन पंहिंजो जेको आहे सो लेटर जी जेकी रज़ामंदी आहे उहा बि वापसि वरिती, वरी करारदाद बि जेको आहे सो उते उन सभिनी पेश थी। अञा बि जेको आहे सो स्टेजनि ते इन्हनि जी मुखालफ़त कंदा आहिनि। अञा ताईं मुखालफ़त में जेको आहे सो आहे पीपल्स पार्टी, पर अञा उन्हनि खे क्लियर कट जहिड़े तरीक़े सां इहो आवाज़ु उथारणु खपे, उहो अञा ताईं पीपल्स पार्टी कोन पई करे। बहरहाल अञा ताईं जेको आहे सो उहो मुखालिफ़ में आहिनि ऐं ख़ुदि जेको आहे सो PDM जे जलसनि में बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ अॻुवाणनि जेको आहे उहो इन ॿेटनि ते शेयर अॾण जी मुखालिफ़त कई आहे ऐं पीपल्स पार्टी जी बि अञा ताईं जेको आहे सो मुखालिफ़त जारी आहे। हाणे अञा पीपल्स पार्टी खे आउं सम्झां थो बिल्कुलु क्लियर थियणो पवंदो 100% त भई हे ॿेट जेके आहिनि उनखे चवणो पवंदो, हे ॿेट जेके आहिनि इहे माइग्रन जी मलकियत आहिनि, सिंध जे अवाम जी मलकियत आहिनि, सिंध जी मलकियत आहिनि। इन करे वफ़ाक़ हुजे चाहे सिंध हुकूमत हुजे, केर बि जेको आहे सो इन्हनि ॿेटनि ते शेयर न ठाहींदो। इन्हनि ॿेटनि खे जहिड़ी सूरत में आहिनि उन सूरत में रहणु ॾियणो आहे, जहिड़ी कंडीशन में उन्हनि खे उन सूरत में रहणु ॾियणो आहे, इन ई कंडीशन में इन्हनि जी प्रोटेक्शन करणी आहे, इनखे बचाइणो आहे, न की इनखे जेको आहे सो तबाह करिणो आहे। ॿेटनि ते शेयर हणणु तरक़ी न आहे, इहा तबाही ऐं बर्बादी आहे। ऐं हिन दफ़े जेको आहे सो कॉमर्स पार्टी जो रोल तमामु सुठो आहे, तमामु ज़बरदस्तु आहे, असीं जेको आहे सो उनखे अप्रीशिएट करियूं था। पर उन्हनि जो जेको हिन ते जेको स्टैंड आहे उहो सिर्फ़ु एसि ताईं ॿेटनि सिंध जी मलकियत आहिनि। इन खां सवाइ अॻिते उन्हनि खे इहो वाज़े करिणो पवंदो, उन्हनि खे बि असांजे कॉमपर्सन खे बि उनखे ॿेटनि जे मसइलनि खे बि सम्झणो पवंदो त भई ॿेट जेके आहिनि इहे माइग्रन जी मलकियत आहिनि, इहे माइग्रन जी रोज़ी जा प्याला आहिनि, फिशिंग ग्राउंड्स आहिनि, इन ते शेयर इहे डेल्टा जो पार्ट आहिनि। इन करे इन ते जेको आहे सो शेयर कंहिं बि हवाले सां, चाहे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कयां, जेकॾहिं हिते सिंध हुकूमत चए त हिते असीं शेयर ठाहे हिते असीं समूरा सिंधी आबाद कंदासीं, तॾहिं बि शेयर क़बूल न आहे, तॾहिं बि ॿेटनि ते जेको आहे सो शेयर क़बूल न आहे। इहो वाज़े जेको आहे सो मौक़िफ़ जेको आहे सो असांजे कॉमर्स पार्टियुनि खे बि करिणो पवंदो ऐं सिंध हुकूमत खे बि करिणो पवंदो त भई जेको आहे सो हिन में कंहिं बि क़िस्म जो रदो बदल हिन ॿेटनि में जेको आहे सो करण जी ज़रूरत न आहे। इन इशू खे जेको आहे सो असां हिकिड़ो बैन अल-अक़वामी इशू बि ठाहींदासीं, इन खे असां बैन अल-अक़वामी तरीक़े सां बि जेको आहे सो हाईलाइट कंदासीं त इशू रुगो जेको आहे सो इन ताईं मुल्क ताईं महदूद न हुजे, पर इनखे असां बैन अल-अक़वामी सतह ते बि जेको आहे सो खणी वेंदासीं। ख़ुदि उहे कंपनियूं जिन खे ठेका ॾींदियूं, जिन सां इहे वाइदा कंदियूं, उन्हनि कंपनियुनि ते बि असां जेको आहे सो जंहिं मुल्क जी कंपनी हूंदी उन मुल्क जी जेके सिविल सोसाइटी उन जे थ्रू असां उन्हनि खे प्रेशर विझराईंदासीं, उनखे लेटर लिखंदासीं त जीअं हिन इशू जेको आहे सो हिन सिर्फ़ु सिंध ऐं हिन मुल्क ताईं महदूद न आहे, पर हिन इशू खे असां बैन अल-अक़वामी सतह ते खणंदासीं।